नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु मुलाक़ात कंदो। वॾो वज़ीर सिंध जे तरक़ियाती मनसूबनि बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदो। सिंध जे ईंदड़ बजट समेत अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु अमेरिकी हम मुंसिब एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात कंदो। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे सदर ऐं सेक्रेटरी जनरल सां बि मुलाक़ातूं कंदो। कराची जे माड़ीपुर वारे इलाइक़े में हसास इदारनि ऐं CTD पुलिस जी कार्रवाई ॿ दहशतगर्द मार्च विया। पुलिस जो चवणु आहे त मार्च वियल दहशतगर्दनि जो तालुक़ु पाबंदी मढ़ियल तनज़ीम सां आहे। मार्च वियल दहशतगर्द जा कुझु साथी फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। सिंध में पानी की शदीद खोट बरकरार। सखर बैराज जो राइज़ ऐं दादू कैनाल बंद थियण सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी जो बहरान वधी पियो। कोटड़ी बैराज अप ऐं डाउन में पानी जे बहरान वारी सूरतहाल बरकरार। पानी न हुअण करे ज़मीनूं बंजर थियण लॻियूं। आबादगार सरापा एहतजाज। पार्टी पॉलिसी खां हटी करे को बि मेंबर वोट कास्ट न कंदो त न ॻणियो वेंदो। आर्टिकल 63 सियासी पार्टियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कंदो आहे। इन खे अकेले सिर नथो पढ़ी सघिजे। पार्टी सां बग़ावत सियासी पार्टियुनि खे ग़ैर मुस्तहकम ऐं जमहूरियत खे डीरेल करे सघे थी। आर्टिकल 17 तहत सियासी पार्टियुनि जा हक़ आहिनि। आर्टिकल 63 जो मक़सदु बग़ावत रोकणु आहे, जंहिंजो असुलु मक़सदु सियासी पार्टियुनि जे कंहिं मेंबर खे बग़ावत खां रोकणु आहे। सुप्रीम कोर्ट आइन जे आर्टिकल 63 जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस ते पंहिंजी राय ॾेई छॾी। अदालत मेंबरनि जी नाइली जो मुदो तइ करण बाबति सदारती सवाल वापसि माणींदे चयो त बग़ावत कंदड़नि जी नाइलीअ जो मुदो केतिरो हूंदो। शहबाज शरीफ के वज़ीर आज़म बणजण जो वॾो शौक़ु हो। अॼु नून लीग जे मुक़ाबले में वाक़ई ज़रदारी भारी आहे। डॉलर जी भेट में रुपए जो मुल्ह किरी रहियो आहे ऐं गारियूं मुस्लिम लीग नून खे पइजी रहियूं आहिनि ऐं आसिफ अली ज़रदारी मज़ा वठी रहियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधण लॻा आहिनि। इम्पोर्टेड हुकूमत ॾिनल आहे। जितां हिननि जी हुकूमत ठही उन्हनि जो हुकम आहे त पेट्रोल ऐं डीज़ल महांगो कयो वञे। ऐं अमेरिकन खे सुञाणा थो ही डॉलर ईअं न ॾींदा, वधी ग़ुलामी कराईंदा। इम्पोर्टेड हुकूमती हिन वक़्तु ख़ौफ़ छायल आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो कोहाट में जलसे खे ख़िताब। ऐं वफ़ाक़ी हुकूमत नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल खे हटाइण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि नैब तरमीमी आर्डीनेंस जो मुदो 2 जून ते ख़तमु थी रहियो आहे ऐं जॾहिं आर्डीनेंस ख़तमु थींदो त मौजूदा नैब चेयरमैन पंहिंजे उहिदे ते बरक़रार न रही सघंदो। नैब तरमीमी आर्डीनेंस में मौजूदा चेयरमैन खे ईंदड़ चेयरमैन जी मुक़ररी ताईं कमु जारी रखण जी शिक शामिल कई हुई ऐं जावेद इक़बाल आरज़ी इंतज़ामनि तहत हिन वक़्तु नैब चेयरमैन तौरु कमु करे रहियो आहे।